ایک ویرو الحمد شریف کلو اللہ پڑھو تے مرحوم جے روح کے ایصال ثواب. الحمد لله العزيز الغفار والجليل الجبار والصلاة والسلام على حبيبنا محمد المصطفى المختار صاحب التاج والمئراج وصاحب العزة والوقار صلوات الله وسلامه عليه وعلى آله وصحبه المهاجرين والأنصار. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وعد الله الذين آمنوا وعملوا الصالحات منهم مغفرة وأجرا عظيما. صدق الله مولانا العلي العظيم. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين. مجھے پیارا دوستو، بزرگو، بھائیو، رب العالمین جل جلالہ جل شانہ شال سا سبنی کے مدینے والے سائیں جے درجی سچی غلامی نصیب فرمائے. دنیا میں شل ایمان سا رہائے، وری شل ایمان سا لدائے. دنیا میں سونے حبیب جے درجی سچی غلامی نصیب فرمائے. آخرت میں انہیں محبوب جی زیارت، شفاعت ان شلپاڑو نصیب فرمائے. پیارا دوستو، جن مرحوم جے ایصال ثواب جے لائے ہی محفل منعقد تھیا، باری تبارک و تعالی جی بارگاہ میں دعا اے التجا ہے تے رب کریم انہیں مرحوم جی مغفرت فرمائے، ان کی جوار رحمت میں جگہ عطا فرمائے. اے حضور جا جیکی بھی امتی دنیا تا پردو کرے ویا ہیں، انہاں سبنی جی رب شل مغفرت فرمائے. رب انہاں جی قبرن کے جنت جو باغیچو بنائے. ऐं जॾहिं असीं हिन जग खे छॾे क़बर जा महिमान थींदासीं त रब शल असांजे हाल ते बि रहमो करम फरमाए. उन तन्हाई जे अंदर, अकेलाई जे अंदर, वहशत वारी कारी कोठड़ी जे अंदर रब करीम शल असां आजिज़न जे हाल ते रहमो करम फरमाए. रब करीम शल असां सभिनी खे क़ब्र जे अज़ाब खां महफूज़ ऐं मअमून फरमाए. अम्मा आयशा सिद्दीक़ा साइण रज़ी अल्लाह ताला अन्हा रिवायत फरमाए थी त का बि अहिड़ी रात न ईंदी हुई, को बि अहिड़ो ॾींहुं न ईंदो हो जंहिंमें मदीने वारा साईं क़ब्र जे अज़ाब खां रब जी पनाह न घुरंदा हुजनि. महबूबन जो इहो पनाह घुरण, इहा दुआ घुरण उम्मत जे लाइ तालीम हुई, उम्मत जे लाइ सबक हुयो त पंहिंजे रब जे दरबार ते इहा दुआ घुरो त रब शल अॻियों इहो जहान मोचारो करे. दुनिया जे अंदर कुशादा घर आहिनि, इंच इंच ते झेड़ा आहिनि, फुट फुट ते झेड़ा आहिनि, सीह बन्ने ते झेड़ा आहिनि, पर असुल असांजी जॻह ते इहा आहे. जी
कुशादा घर ठाहियासीं, बंगला अॼियासीं, घर जोड़ियासीं, पर ओचितो ॾाढी सरकार जो कासिर ईंदो त इन सॼी मिल्कियतुनि खां ला दावा करे ऐं इन क़बर जी कोठड़ी में उछलाईंदो। हज़रत सैयदना उस्मान इब्न अफ़ान रज़ी अल्लाह ताला अन्हु, खलीफ़े सालिस, पाक पैगंबर जो 3 नंबर खलीफ़ो सैयदना उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु वरदाह, जॾहिं कंहिं कब्रिस्तान खां गुज़रंदा हा त एतिरो रोअंदा हा जो अमीरुल मोमिनीन जी सुहारी मुबारक लुड़कनि में हाली थी वेंदी। माण्हू चवंदा, साईं तव्हां कॾहिं क़यामत जे ज़िक्र ते बि एतिरो कोन रुनो, ॿी कंहिं ॻाल्हि ते एतिरो कोन रुनो, क़बर खे ॾिसी तव्हां एतिरो रोअंदा आहियो। नबी जे ख़लीफ़े फरमायो त दुनिया जे मंज़िलुनि जी पुॼाणी वारी मंज़िल क़बर आहे, आख़िरत जे मंज़िलुनि जी पहिरीं मंज़िल क़बर आहे। जेको इते बख़्शिजी वियो सो अॻिते बि बख़्शिजी, जो इत न बख़्शो उनजो अॻिते बख़्शण मुश्किल आहे। दोस्तन गिरामी, असां खां इहा ॻाल्हि विसरी वई आहे। पाठ शरीफ़ में कुछ ॾींहं पहिरीं बि महफ़िल थी, वरी दोस्त उते मातली आया, मां मसरूफ़ बि घणो हूंदो आहियां, पर मूं चयो हिकिड़ो सबक पाठ वारनि खे ॿुधाए आयो हुउसि, उन सबक खे वञी भेरो ॾियारे अचां। सबक खे भेरो ॾियारे अचां त सबक यादि बीहे। अॻे भेरे बि इन ई मौज़ू ते इहे ई ॻाल्हियूं थियूं, अॼु वरी उन सबक खे यादि कराइण आयो आहियां। पाठ शरीफ़ वारा, तूं वलीअनि जे शहर में रहण वारो आहीं, हिकु अज़ीम दीनी रूहानी मर्कज़ में रहण वारो आहीं। दुनिया जे मामलनि में अल्हम्दुलिल्लाह ॾाढो होशियार आहीं, हिसाब किताब लेखा चोखा ॾाढा ॼाणी थो, याददाश्त बि ॾाढी पक्की अथई, हर शइ यादि अथई। कंहिं माण्हू जो नालो थो वठिजे त उनजे सॼी ज़िंदगी जो फाइल तुंहिंजे ज़हन में खुली थो वञे। इहो माण्हू फलाणे ॾींहुं ॼाओ, फलाणे ॾींहुं मूंसां मिलियो, फलाणे ॾींहुं हीअ कचहरी कयईं। हर माण्हू जूं हज़ारे ॻाल्हियूं तुंहिंजे ज़हन में यादि आहिनि, ॿी हर शइ तोखे यादि आहे, पर अगरि तोखां विसरी वई आहे त तुंहिंजी क़बर विसरी। जेके शयूं विसारण घुर्जनि हा उहे यादि कयूं अथई, ऐं जेका शइ यादि रखणी हुई उहा विसारे छॾी थी। अबे खे हथनि सां पूरे आहीं, उन प्यारे पीउ जे हथनि वारी मिट्टी तो अञा हथनि तां छंडी कोन, पर तोखां तुंहिंजी क़बर विसरी वई। कुर्बन भरी अमड़ खे लोढ़ लटे आहीं, मिट्टीअ में सटे आहीं, पंहिंजे प्यारनि दोस्तनि ऐं यारनि खे क़बर हवाले करे आहीं, पर अञा तोखे तुंहिंजी क़बर यादि नथी पवे। तूं यादि करी न करी, पर तुंहिंजी क़बर तोखे यादि कंदी आहे। हर ॾींहं में, हर राति में 21 भेरा क़बर सॾींदी आहे। घणा भेरा? 21 भेरा क़बर सॾींदी आहे त ओ फलाणा पुट फलाणे जा नालो वठंदी आहे। ओ फलाणा पुट फलाणे जा, मां ऊंदाहियुनि जो घर आहियां, का अमलनि जी बत्ती खणियो अची। ए फलाणा पुट फलाणे जा, मां नांगनि बलाउनि ऐं विछुनि जो घर आहियां, पाण सां का अमलनि सालियनि जो तिरियाक खणियो अची जाए। हर ॾींहं में क़बर सॾे पई, हर राति में क़बर सॾे पई, ऐं अहले दिल, अहले बातिन, अहले नज़र उन क़बर जा आवाज़ कननि सां ॿुधंदा आहे। असांखे उहा न को अखा न उहो कन आहे। ॿुधूं त छा ॿुधूं, ॾिसूं त छा ॾिसूं, पर जन खे उहा नज़र आहे, जन खे उहा समात ऐं बसारत आहे, उहे ॿुधंदा आहिनि त क़बर पुकारे थी।
خدا جو قسم مجھا میٹھا مرشد کریم پان فرمائے تو کترا بھیرا ماں پنجے کنن سا قبر جا آواز بدھنو ہے او دا او پیارا ان سفر کے نوے سال ہر شے میں شک شبہ تھی سگن تھا ہر شے میں شک شبہ تھی سگن تھا پر ان گال میں کوئی شک آہے ہی کون موت میں کنجے شک آہے بدھایو ہر مانو کے پکا تا مرندس جتریو موت یقینی شیا انسان اوترو انہیں کا غافل ہے اوترو انہیں کا بے فکر رہا عزیزان محترم ہن مسافر خانے کے ہن پردیس خانے کے چھڑن جو وقت جان اچن وارو باری بے پرواہ جی بارگاہ میں حاضری جو گھڑیوں جان اچن واریوں ہیں تیار تھیو سفر جی تیاری کیو پل جے متھا مانو کے صرف گزرنو ہوندو آ پل جے متھا مانو کے ٹپی پرتے ونجنو ہوندو آ اے جے کنے پل تے کو مانو پنجر بھی کھڑی اچے اے کاموں پٹیوں بھی کھڑی اچے اے چوے تے نے پل تے ماں گھر چھو ٹھایا تو لنگے ماں لنگیس بیو کو لنگیو ہر کو ٹھٹھو لکندس یار چریو ہی چا پل تے لنگن دے لا ہوندی ہے تے گھر ٹھائے بوا چا تو کڈن ڈٹھو تے پل تے کے گھر ٹھایا ہو جے ہر کونے کے ملامت کندو بھئی پل تے گزرن دی جائے لنگن دی جائے گھر ٹھائن دی جائے نہ ہے رہن دی جائے نہ ہے دوستو یہ دنیا تے کڑے پل جے مثلا یہ دنیا ہے کڑے پل جے مثلا یا پل ٹپی اسا کے اگتے ہلنو اسا جو دیس تے اگتے آ نا وطن تے اگتے آ نا تنجو دیس نہیں پردیس ہتے کرنو کفن سندو پوندوی ویس اتے او تنجو دیس نہیں پردیس ہتے کرنو کفن سندو یر پوندوی ویس اتے اوے خان بلوچ رئیس کتے دا اوے خان بلوچ رئیس کتے چھجو ہلیو ویندے مڈیو مال سجن ہلی قبرن جو او دسو حالو سجن ہلی قبرن جو ڈسو حال سجن بھجی بھورا تھیوں پائے مال سجن ہلی قبرن جو چو صلی اللہ علیہ یا صلی اللہ علیہ یا پکھی پر دیسی اڑا دا وٹھایوں اڈانا او پکھی پر دیسی اڑا وٹھایوں اڈانا کرے محل پوری او چگی وٹھ کے دانا پکھی پر دیسی اڑا یر وٹھایوں اڈانا نبی جی نیانی جنت جی مالکیانی سیدہ زکیہ طاہرہ فاطمۃ الزہرا رضی اللہ تعالی عنہا جنہیں مطلب وصال جو وقت میں جو آئیو تو پنجے ور رکھے پنجے گھوٹ علی کے سڑے تھی او علی او مجھا گھوٹ علی مجھے ویجھو تھی ویج تجھے کوار تو کو جدا تھیڑ ماری ہے اے علی کچھ تو سنگا لیوں کرنو چاہیا تھی
जो अज मां पंहिंजे रब जे मुल्क ते वञण वारी आहियां। हज़रत अली फरमाइनि था बीबी ही कहिड़ी जुदाई जी ॻाल्हि थी करी। साइण थी फरमाए त अली जंहिं सफ़र ते मुंहिंजो बाबो मुहम्मद करीम वियो, मां फातिमा उन वतन ते वञण वारी आहियां। कुझु वेह तोसां ॻाल्हियूं करे वठां। अल्लाह ए अली जॾहिं मां वफ़ात करे वञा त मुंहिंजो जनाज़ो रात जे वक्त में खणजाए, रात जे ऊंदाही में मुंहिंजे जसद खे दफनाए छॾजाए। सुनो अली तो फरमाए बीबी इन में कहिड़ो राज आहे? फरमाए थी हाँ ए अली मां सारी जिंदगी पर्देदार रही आहियां, मदीने जे माण्हुनि मुंहिंजो कद बि न ॾिठो आहे। ए अली मुंहिंजे जनाज़े जे मथां बि कंहिंजी निगाह न पए, रात जो जनाज़ो खणजा। ए मुंहिंजा घोट अली जॾहिं मां वफ़ात करे वञा त मुंहिंजे बच्चनि जी परघोर कजाए, मुंहिंजे हसन हुसैन जी तोखे पारत हुजे। अल्लाह सैयदना अली शेरे खुदा फरमाइनि था ए बीबी जे तुंहिंजा बच्चा आहिनि त भला मुंहिंजा बि त बच्चा आहिनि। साइण फरमाए थी हाओ ए अली जेको प्यार अम्मा पंहिंजे बच्चनि खे ॾींदी आहे अहिड़ो प्यार अबे खे ॾियण ॾांहुं न ईंदो आहे। अरबी में किताब आहे जामिउल मुअजिज़ात, जामिउल मुअजिज़ात मिस्र जो छापो आहे, उन में इहा रिवायत बीठी आहे। जेॾी महिल साईं नसीहत कंदे चवे थी ओ अली मुंहिंजी संदूक में फलाणी संदूक जे अंदर हिकिड़ो कागज़ पियो अथई, उहो कागज़ खणी मुंहिंजे कफ़न में विझी छॾिजा। हज़रत अली था फरमाइनि बीबी कागज़ छा जो आहे, इन में राज कहिड़ो? साइण थी फरमाए त अली जॾहिं तुंहिंजो निकाह मुंहिंजे बाबे मुहम्मद करीम मूं फातिमा सां निकाह पे पढ़ियो त मूंखां पुछो हुई त फातिमा अली घोट क़बूल थई, 300 दिरहम महर मुक़रर था कयूं, अली घोट क़बूल थई। मूं अर्ज़ कयो बाबा अली जो घोट क़बूल आहे पर इहो महर मूंखे क़बूल न आहे। जिब्रील लही आयो या रसूल अल्लाह फातिमा तो ज़हरा खां पुछो त सारी दुनिया जूं नेमतूं महर था बनायूंसि, इहा ॻाल्हि क़बूल अथसि? मूं चयो बाबा मूंखे अली जो घोट क़बूल आहे पर इहो महर दुनिया जूं नेमतूं मूंखे क़बूल न आहे। वरी जिब्रील रब जो पैगाम खणी आयो त आख़िरत जूं नेमतूं जन्नत जूं नेमतूं साइण जो महर था बणायूं, इहा ॻाल्हि क़बूल आहे? मूं चयो बाबा अली जो घोट मूंखे क़बूल आहे पर इहो महर मूंखे क़बूल न आहे। पोइ मुंहिंजे बाबे मुहम्मद करीम मूंखां पुछो त फातिमा तूं कहिड़ो महर चाहीं थी? मूं चयो मुंहिंजा बाबा मां तोखे हर वक़्तु उम्मत जे लाइ ग़मगीन ॾिसंदी आहियां। पंहिंजे उम्मत जे लाइ दुआऊं घुरंदा आहियो, कॾहिं घर जे अकेलायुनि में, कॾहिं सफ़रनि में, कॾहिं हज़रनि में। मां तव्हांखे हर वक़्तु पंहिंजी उम्मत जे लाइ रोंदे दुआऊं घुरंदे
ॾिसंदी आहियां चाहियां थी त मुंहिंजो हक़ महर तुंहिंजे उम्मत जी शफ़ाअत मुक़ररु कई वञे। जिब्रील अमीन रब्बे ज़ुल जलाल वटां इहो काग़ज़ लिखाए खणी आयो, सदात फातिमत ज़हरा शफ़ाअत उम्मत मुहम्मदुर रसूलुल्लाह। फातिमत ज़हरा जो हक़ महर असां महबूब जी उम्मत जी शफ़ाअत मुक़ररु था कयूं। पोइ उहे ज़ाहिरी तरह 300 दीनार उहो बि हक़ महर मूंखे मिलियो, पर असुल इहो काग़ज़ मुंहिंजो हक़ महर बणिजी आयो, आसमाननि तां लिखिजी आयो। अली इहो काग़ज़ मुंहिंजे कफ़न में विझजाए, मां सारी ज़िंदगी इन खे सांढियूं आई आहियां। ए अली इहो काग़ज़ मुंहिंजे कफ़न में विझजाए, जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो रब जी बेनियाज़ी दरबार लॻल हूंदी, मां इहो काग़ज़ खणी पंहिंजे रब वटि बाबे जी उम्मत जी शफ़ाअत कंदुसि। सल्लल्लाहु अलैहि या ओ मुझा प्री प्यारा, जे हेड़ियूं अज़ीम हस्तियूं दुनिया ता पर्दो करे वियूं त तुंहिंजी मुंहिंजी हैसियत कहिड़ी आहे? वदा छो गाफ़िल थियो आहे? छो दुनिया जे शयुनि में दिल लाए पंहिंजे रब खे विसारे वेठे, पंहिंजे महबूब मदीने वारे मीर खे विसारे वेठे। वदा या दुनिया फानी थई, दुनिया बेबका थई, पुट बेवफा थई, ज़ालूं बेवफा थई, मिल्कियत माल बेवफा थई, ज़र ज़ेवर सोन चांदियूं बेवफा थई। ओ मुंहिंजा दाद क़ब्र क़यामत आख़िरत में तोखे कम अचण वारी शइ आहे त अमल सालिह आहिनि, जेको अॼु वेही चई अल्लाह सालिहन मिन ज़करिन औ उनसा। रब तो फरमाए त जंहिं बि सालिह अमल कया, जंहिं बि चङा अमल कया, पोइ मर्द आहे या औरत आहे, रब जी इनायत रुगे मर्दनि जे लाइ न आहे। रब जो फज़ुल रुगे मर्दन सां ख़ासि नाहे, पर मन अमिल सालिहन, जेको बि चङा अमल करे, मिन ज़करिन औ उनसा, पोइ मर्द आहे या औरत आहे, पर जंहिं बि चङा अमल कया उन सां रब जूं महिरबानियूं आहिनि। वहुव मोमिनुन, अमल सालिह थो करे इन हाल में जो मोमिन आहे, उहा मोमिनियाणी आहे, ईमानदारी सां अमल सालिह थो करे, निमाज़ थो पढ़े, ज़िक्र थो करे, तहज्जुद थो पढ़े, नफ़िल थो पढ़े, तिलावत थो करे, सलात थो पढ़े। जंहिं बि मर्द औरत चङा अमल कया, रब थो फरमाए फलनुहयियन्नहु हयातन तय्यबा, मां रब उन खे दुनिया में पाकीज़ ज़िंदगी अता फरमाईंदुसि। वलनजज़ियन्नहुम अजरहुम बिअहसनि मा कानू यअमलून। ऐं उन्हनि जे अमलनि जे एवज़, उन्हनि जे चङनि अमलनि जे एवज़ क़यामत जे ॾिहाड़े में असां उन्हनि खे ज़ोर भलो बदिलो अता फरमाईंदासीं, इनाम ॾींदासूं, एहसान कंदासूं।
انہن جے پوہے انہن جے محنت انہن جے عبادت کرن واری کاوش جو سلو انہن کے آخرت میں بہترین عطا کندا سی دنیا میں پاکیزہ زندگی آخرت میں جنت واری زندگی ہاں گال سمجھو ہاں فلنحیینہ حیاتا طیبتا اسا انہن کے پاکیزہ زندگی سا جیاریندا سی ہاں پاکیزہ زندگی کیڑی جے میں غم نہ ڈسندو دکھ نہ ڈسندو قرض نہ ڈسندو درد نہ ڈسندو محتاجی نہ ڈسندو گال سمجھئی ہاں اج محتاج آ نا لکھ روپیہ تھس بینک میں رکھیا پر ہن جڑو محتاج بیو کو آہے رزق میں برکت کو نہیں پوری نہ ہے زال جو منہ مرس کے نہ تھو ونے مرس جو منہ زال کے نہ تھو ونے گھر میں انپڑت لگی پئی زندگی اجیرن بنجی وئی زندگی زہر بنجی وئی آہے یا غلط تو چو ہاں ماں تو جتھے وجا تو داہوں یہ تو بدھا تو تہاں جو پاٹ جو شہر من بچل ہوجے باقی جتھے ونج سائیں دعا تے گھرجو سائیں کا رزق میں برکت وے سائیں مشکل حل تھے سائیں ہی پریشانی سائیں ہی پریشانی ہکڑو چے مگے زال نہ تھی ملے وری زال ملی تے زال ٹھہے نہ تھی زال ٹھہی تے ہن وری اولاد نہ سوچے اولاد تھوا تے اولاد سدھرے نہ تو چيو نہ تو منی آہے غلط تو چوا ہاں زندگی زہرا سکون نہیں گڑتیوں وٹھی ویوں سودا وٹھی ویا پریشانیوں وٹھی ویوں رب تو فرمائے تو انہیں پریشانن کا پاک زندگی چاہیے تو وہ عمل صالح کر پاکیزہ زندگی پاٹ وارا سمجھ میں اچھی وجہ تو گھنن سورن کا جان چھٹی کو قرآن کا لفظ قابل توجہ فَلَنُحْيِيَنَّهُ حَيَاتًا طَيِّبَةً رب تو فرمائے تو انہیں کہ پاکیزہ زندگی دنگا سی نہ غم نہ گنتی نہ فکر نہ سودا نہ لکھے جی نہ ابھری جی جن کے بنی نہ ہیں بج پوئے ابھارے سج اول جے انہن کے ڈسو نا تو چویں سائیں کمائیندس تے کھائیندس این اللہ کتھوں ڈیندو بس ہکڑو انسان آ جن کے پیٹ جو لنجھڑا بی بھی مخلوق ہے نا 18,000 خدا جی مخلوق ہے نا کنجو کو دکان بنی بارو زمینداری واپار کا نوکری اسس پکھیڑا ہے نا بیچارا صبح جو اٹھندا گجوں خالی شام جو ایندا تو بس پیٹ ڈھاول پیا موٹی ہاؤ کنن نا ماں تو سوچی تو ہے ہی بنی میں بیٹھا ہوں پدرے پٹ تے ہی چنبو ویٹھا ہندا ونی تے دس آئی تو کچھ بھی کونے چنبو ہنی کھادوں چا پی رزاق روزی دیے تو یا کون تو جی پدرے پٹ تے ہاں سائیں جنی مل فصل پچندا ہے نا تے جھار لہندی ہاری ناری جو سکھ ویچارے جو پھٹی ویندو اڑے چھورا کھن کھا پانی ونج بڑا جھار کھائی ویندی اب تو جو فصل بھی جھاڑ واری مد ہوندی 15-20 ڈی ہیں بس نا بلا انہیں کا پو یا جھاڑ پو بھی تو جیری ہے کہ نا کتھوں دکھائے یہ تو تجھی جھاڑ تجھے ان مجھو کھا دو تجھے فصل مو کھا دیں 12 مہینہ یا جھاڑ کھائے کتوں تھی رزاق روزی دین تو یا کون تو دین ہاں تو کہ پیٹ جو لنجھن لگو پیا رات ڈींह گنتی سودا پیٹ جو لگو پیا سائیں گھوڑا ڈے چھا کھائیں دس گڑو ہلو جانور اگے قدیم الزمان میں اگن قومن میں کڑو ہلو نالے جانور اللہ تعالی پیدا کیو سو یہ 7 چراگاہ ہوندا چراگاہ ان میں گاہ گم گنڈیر ساوڑیوں سونا گاہ پھٹی پون اچے جو بھی ہے تو 7 چراگاہ کھائی وے ورسے 7 نہروں پانی جو بندیوں اچے جو پانی پیڑ بھی ہے تو 7 نہروں پانی جو پی کھٹائے چلے شام تھے
हाणे वठी पिटे यार घोड़ाड़े हे त खाई वियुसि सभु गाह बि चरी वियुसि हे पाणी पी वियुसि हाणे सुभाणे लाइ छा खाईंदुसि अचे पिटे 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 निंड अचेसि अख लॻेसि वरी जीअं जो अख खुलेसि त उहे 7 चरागाह सावा बीठा साईं गोॾनि जहिड़ा गाह ॼमी विया 7 नहरूं साॻियूं पियूं वहनि वरी जो अचे खाइण बीहे खाई पी चरी सभु शाम ताईं पूरो करे वरी अचे पिटको शुरू करे घोड़ाड़े घोड़ा सुभाणे छा खाईंदुसि पिटे 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 जेॾी महिल पुञाणी थिए ऐं ईअं वञी ड्रहे खेरो थी वरी जो उथे त 7 चरागाह सावा साईं गोॾनि जहिड़ा गाह बीठा नहरूं साॻियूं वहनि पियूं रोज़ रब उहे रोज़ी बि ॾिएसि नहरूं बि वहाए चरागाह बि सावा करे पर पिटे बि रोज़ असां वारो हाल बि हो आहे की न मूंखे तव्हां ॿुधायो तव्हां में को अहिड़ो हुजे जेको 2 ॾींहं लंघण ते वेठो हुजे 2 ॾींहं त घणी ॻाल्हि आहे 2 वेला को लंघण ते वेठो हुजे रब रोज़ी ॾिनी आहे या कोन ॾिनी आहे हेतिरी सारी महफ़िल में जमायत वेठी आहे हिकिड़ो को उथी मूंखे ॾेखारे त चतड़ी लॻल कपिड़ो हुजेसि अमीरुल मोमिनीन सैयदना उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु जुम्मे जो ख़ुतबो ॾियण आया आहिनि मिंबर ते जे बीठा आहिनि त अहिड़ो कुर्तो पातल आहे जंहिंखे चतड़ियूं लॻल आहिनि कपिड़े में हालांकि एॾी रब बादशाही ॾिनी आहे जो सिज उभरंदो आहे त उमर जी बादशाही ते सिज लहंदो आहे त उमर जी बादशाही ते लहंदो रज़ी अल्लाह ताला अन्हु वरदा कहिड़ो वक़्त जो हाकिम आहे पर लिंगन ते पेवंद लॻल कपिड़ो पातल आहे मूंखे त ॿुधायो तव्हां में को अहिड़ो आहे जेके अगड़ी लॻल कपिड़ो हुजे गरे गंजे वटि बि 4-5 वॻा त आहिनि कपिड़नि आहे या कोन्हे अॻियां माण्हू वीचारा हूंदा ओजे जा कपिड़ा हथ सां ठाहींदा न को मिशनूं न को उणावतूं न को हिरख न को बाफ्ता न को केटियूं न को पंहिंजो काटन जा कपिड़ा थुल्हा कपिड़ा इहे जंहिं पघर पिया वहंदा हुयनि पर त बि रब जा शुक्र अदा कंदा हे त कपिड़ा त निहार रब कहिड़ियूं नेमतूं असांखे ॾेई छॾियूं सवारी जहिड़ा वीचारा गधनि ते सवारी कंदा हुआ उठनि ते सवारी कंदा पंध हलंदा दादू वञे त बि सही ॾींहुं लॻी वञे त वञी शाम ताईं पहुची हाणे हितां फुलजी मंझा निकिरे सुबुह जो त हैदराबाद मां कमु लाहे सिज बीठे वरी फुलजी मोटी अचे बात शरीफ़ में वरी सिज बीठे मोटी अचे अहिड़ियूं रब सवारियूं सहूलतियूं ॾेई छॾियूं वे फट 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 पड़ी थी वञे 100 मेल तय रब जूं नेमतूं आहिनि की न हेॾो रब नवाज़ियो अथई अञा बि लंघण लॻो पियो आहे साईं वारो कयो दुआ घुरो अथई पूरी नथी पई हिकिड़ो माण्हू आयो चएसि 50,000 रोज़ जी मुंहिंजी कमाई आहे 50,000 स्पेशलिस्ट डॉक्टर आहियां हिकिड़ो ऑपरेशन कंदो आहियां त 15,000 20,000 मुंहिंजी फी हूंदी आहे मरीज़ ॾिसंदो आहियां 400 रुपया हिकिड़े पेशेंट जा वठंदो आहियां 15-20 मरीज़ रोज़ ॾिसां ॿिया अस्पतालुनि में मरीज़ मुंहिंजा आहिनि वॾो स्पेशलिस्ट हुजे पूरी नथी पवे का दुआ घुरो मुंहिंजो वॾो को जूतो हुजे लांग बूट हुजे उहो लाहे खणी वराइजे 50,000 रोज़ थो कमाए त पूरी न आहे छा हाल असांजो बणियो आहे रब रोज़ी केॾी ॾिनी आहे केतिरी कुशादगी पोढ़नि खां तव्हां पुछो हिते केतिरा पोढ़ा नज़र था अचनि पुछो न त अॻे कंहिंजी बटई थींदी हुई त 4 खरार लथा त चवंदा हल साईं फलाणे जा 4 खरार लथा आहिनि भला कंहिंजो हिकिड़ो जिरेब खरार ॾींदो त चवंदा मार साईं जिरेब खरार लथी आहे बनी हाणे हिकिड़ो जिरेब 1.5 खरार थो ॾिए त पूरी कान्हे साईं 20 खरार जी बटई खणी आयो 20 खरार जी आवाज़ ख़बर छा थी मेरी कांबेलड़ी थी आहे 20 खरार लता आहिनि ते कांबेलड़ी थी आसीं कुझु कोन थियो हिन साल फसल मारिजी आहे पंहिंजो पाणी घटि हुया 20 खरार लता आहिनि कुझु कोन थियो
او خدا جا بانا رب جو شکر ادا کر. رب کیترو نوازو تھی, کیتریوں مہربانیوں مجھے کریم رب کیوں تھی, انہیں مالک جا شکر ادا کر. انہیں رب جے در تے جھکی پو, عمل صالح کر, رب جی بندگی کر, اللہ جی عبادت کر. مجھو رب کریم تو کے ڈیہو ڈی مالا مال کر. وَلَئِن شَكَرْتُمْ لَأَزِيدَنَّكُمْ, قسم سان ضرور بل ضرور ماں رب تانجے نعمتن کے ودھائیں دس. ماں قسم سان تو چواں رب ذوالجلال تو فرمائے تو ماں رب تو قسم سان چواں تو ضرور بل ضرور تانجے نعمتن کے ودھائیں دس جے کڈے مجھو شکر ادا کرے. شکر جو لفظ ہی نہ تھو اچیس. جن کھنکڑی پچھ گھوڑا ڈے گھوڑا, یہ 99 جو انگ تھیو آنے 100 تھے ہی کون تھا. ہک کھگڑے 99 تو تھی وری تو بھول سے وری ہک 100 جو انگ پورو ہی نہ تو تھی. گال چوندو سائیں کھری چٹی گال چوندو سائیں پوئی رجے گال نہ وڑائی تو مکھے دعوت سبحانے نہ ڈجے. نہ کو تنجے پیسن جی مکھے چندے جی ضرورت ہے, نہ کو تنجے ہتھن چومن جو ماں بکھیو ہے. مکھے حق کہیں سچ جو پیغام تو تھی پہنچائنو. ہاں سوچ تو صحیح تو کیڑے رستے سے ہلی پیو ہی. ادڑن جو حال ڈس وری ادڑن جو حال ڈس. ہاں ادھی کا پوچھ ادھی اتیات ڈائیں چئی دو سائیں لٹ پجی آہن سائیں اتیات وسری وے. ہاں ادھی کا پوچھ تے کن تے ہتھ رکھے 10 سیرا یکو یاد بدھائی ویندے. وری سیرا بھی پڑھندی جو رکے نسورو کوڑ. ہاں ہیٹھ ابل دے ہرن جو مہری. ہاں ہرن مہری تو چے اکھیا ابل جا بلن مشالے. وری چھا چوندی او سیرا سیرا پڑھندیوں. دوری ابل دی لاڑوں اڑایا سہے پاٹ جا ہے دادو جا میڑ کھر پرسو نارائی مری ویا. ہن دوری لاڑوں بھی اچے. سبحان اللہ. آہے غلط سوچو. ہاں رکے کوڑ ویٹھو کٹن. ہے وری چوندو سائیں سہرو نہ تھیو شادی میں تے شادی کیڑی تھی. اڈ پنج سائیں شادی تھی فقیر ہکڑے جی قرآن پڑھیو مجلس تھی ہکڑو بے کے بجا شادی تو تھی جی چا مڑی ملا کنا کشو وچا. قرآن نہ تھو ونے نبی دی نات نہ تھی ونے بھائی وہ کوڑ کٹن اوہے گال ونے. وری شادی تھیندی تے ہن دا ٹکر تہاں وٹا ہن ٹکر آہن کونن. ٹکر جو نالو ہی خطرناک اب ہے نا سائیں ٹکر جی پیا گاڈیوں ٹکر جی پیو ٹکر تھی پیو. ہاں اتھندے ہی ہنائن ٹکر. اب شادی واری رات مراد جی رات ہوندی ہے نا پہری رات. ہاں گھوٹ کوار ملن تھا ایکڑو سٹھو سون ہوجن کھپے. ہاں شروعاتی ٹکرن سا پو سجی عمر وچارا آہن بھی ٹکرن میں. سائیں قبلہ کا تعویذڑو لکھی دی جائیں زال نتھی ٹھہی. کو پیر فقیر کو ملا مرانو آئے سائیں کو تعویذڑو لکھی دی جائیں کو کھنڈر پڑھی دی جائیں زال نتھی جائیں. ارے تو شروعاتی سو دورا ٹکرن سا کہی آدھی ٹکر خدا کو معاف کرائی تو قرآن کا پوچھو تو قرآن چاہتو چوے شادی کیے کجے غمی کیے کجے. بچہ پٹ رب ڈنو آ ان جی شادی کیے کیا. نیاڑی رب ڈنی آ ان جو داج کیے کیا کاج کیے کیا. انہیں کے ونا میں کیے وہاریا کے عالم صالح کا ونی مسالو پوچھو. ہاں وری اچھا متھا تھیا نیاڑیوں ویٹھوں ہیں. ارے چھوڑ دو تھاری کہ مجھے وری کو مٹ ثانیہ ہے جا تو بھڑا جبریل سا مائٹری کندے اے میکائیل سا کندے کیسا مائٹری کندے. دنیا میں تو کہ کوئی رشتہ داری نہ تو نظر اچے نہ ونیا سیا گالے لگے.
کیا تھا پڑھنا اس ہاں یہ فضیلت ہے یہ کا دینداری ہے ہاں نیانیوں بیٹھیوں ان شادی نہ تو کرائے او مسلمان خدا جو خوف رکھ خدا جی ذات کا ڈج یہ شریعت جو تجھے متا 12 حق کا جو ادا کرنو ہوا نیانی جوان تھے سٹھو گھر ڈسی پنجن میں برادر میں ہوجے تو پہریوں حق مائٹن جو ہے پہریوں حق پنجی برادر جو ہے بلا جے کریں برادر میں سٹھو رشتو نتھو ملے دیندار رشتو نتھو ملے تو سب مسلمان پانا میں بھائی جن بچے لا الہ الا اللہ محمد رسول اللہ بلا جے بھٹیانی زرداری مڑسو کرے تھی تو وہ باقی بین سے رو کڑو ہاں سب مسلمان پانا میں بھائی رہوں اسلام تفریق کے ختم کرے چلیو ہوا کل مومنون اخوہ سب مومن پانا میں بھائی رہن کلمے جے ناتے سا مسلمانن کے رب ہکڑے وحدت میں ہک لڑی میں پوئے چھڑیو ہوا سب مسلمانن کے رب ذوالجلال قرآن میں فرمائے چھڑیو ہوا تو تمام سب مسلمان پانا میں بھائی رہن ہاں تمہیں مدینے والے سائیں جو کو آخری خطبہ رنو حجت الوداع دے اندر انہیں میں مجھے مدینے والے سائیں اعلان فرمائے تو لا فضل لعربی علی عجمی کہ عربی کے عجمی تے فوقیت نہ ہے کہ گورے کے کارے تے فوقیت نہ ہے کلکم من بنی آدم و آدم من تراب تمام سب آدم جو اولاد ہے آدم مٹی دی پیدائش سائیں فرمایا تو تمہارے ریت نہیں رسمن کے ماں پنجے پیرن جے ہٹو چی بھاٹیاں دو ختم کیو پنجے رواجن کے ختم کیو پنجے ریت نہیں رسمن کے جے مسلمان آئے ہو تو محمد عربی جے طریقے دے ہاں شادی تھے تو اسلامی طریقے مطابق کرے فوتگی تھے اسلامی طریقے مطابق کرے وری چھا کندئی جو چاورن جو پنجو یو تھال بھرے میت جے ہیٹھوں رکھندا اڑے ہے چھا ہے ایو سے پتن تھا جوس یہ پتن تھا جوس چھا جو پتن تو جیس قرآن پڑھی بخشیس قرآن پڑھی بخشیس کل پڑھی بخشیس خیر خیرات یہ چاور جے کے گڈ رکھے ہلن یا ماہن جی جوڑل رسم انہیں جے بجائے وہ ننگر اٹھائے خیرات کر تو انہیں کیا اجر ہی ثواب ملے تو اللہ وری ہکڑو مانو وفات کرے ویو تو انہیں کے خیرن سا ٹوپی پارائیں اس میت کے پٹکوں میں بدھوں ارے ہے کہ تم آندوئی جی پگ نہ بدھی جا نبی جی سنت ہے جیرے پگ بدھی دنگو کھئی ہانے وری موئے گا پگ بدھی جیرے ودیو متھو گھارو کیوں ہانے وری تھی موئے کھا پگ دا بدن وری کو پنج کن میں نا خیرن سا مری ونے پنج کن میں پنج کن سمجھو تھا نا پنج پیری بی ٹی چوتھی پنجی یا 25 26 27 28 29 یہ پنج کن میں مری ویو نا چھا چوندی ادا پنج کن میں مو ہانے گھر جا 5 بھاتی مرندس وارو کيو سائیں انہیں تے ہنوس کانا کوکا کھوڑیوس قبر تے ڈٹھو ہاں ہاں ڈسو کیر سے بھی بیڑی جا ہوجن وہ چھا قبر میں ہندا یا میت کے ڈسو گال سمجھو تھا نا یہ رسموں ان پٹر یہ دنیا میں مانن جو ٹھاہل رسموں ہیں ان کے چھڈیو موت زندگی رب جی وسا اللہ جے وسا لکل اجل مسمى ہر کے جو رب کھڑ مقرر کرے چھڈیو وقت ٹائم منٹ گھڑیوں ساعتوں سیکنڈ مقرر کیا پیا اذا جاء اجلهم لا يستاخرون ساعه ولا يستقدمون موت آیو تو ہکڑو سیکنڈ نہ اگتے تھے نہ پوئتے تھے پنج کن واری ایا رسم
या जाहिलानी हिंदुआणी रस्म आहे जेका मुस्लमाननि इख्तियार कई। वरी पुट ॼमंदी त वरी कंदसि छठी। तव्हां वटि त कोन हूंदी, ॾिठो ई न, ॻाल्हि सची कजो। छठी भेण वाणिया लॾे विया पर छठी हिते छॾे विया। या छठी जेका आहे न वाणकी रस्म आहे, मुस्लमाननि जो तरीक़ो न। हाणे वरी छा चवंदई सुभाणे, साईं किथां वरी नवां मुला पैदा थिया आहिनि, वरी नयूं ॻाल्हियूं, वरी छठी बि न कयो, असांजा अबा करे विया, ॾाॾा करे विया, अॻे मुला मरी विया, हाणे वरी नवां मुला पैदा थिया। सच ॿुधा वरी कसम दई क़ुर जो कंहिं आलिम वटि तूं वञी पुछो अथई त साईं छठी कजे या न कजे? ॿुधा, कंहिं आलिम खां वञी पुछो अथई त साईं छठी इस्लाम में जाइज़ आहे या न आहे? जीअं अचई पाण पंहिंजो पाण कंदो वधी, जे अबा ॾाॾा करे विया असां बि कंदासीं, पोइ वरी ॾोह मौलवियुनि जो आहे। पर जे भुली भुली भाण आई साहब न भुली न, भला जे अॻ में ख़बर न हुई, अॼु त ख़बर पई, अॼु त भला तौबा ताइब थी न। ॻाल्हि क़बूल आहे? हा, मुंहिंजो ख़्याल आहे हाणे घणो कुझु थी वियो, रब शल अमल जी तौफ़ीक़ ॾिए, एतिरो खाओ जेतिरो हज़म बि थी सघे। हा, रब करीम शल अमल जी तौफ़ीक़ ॾिए। वरी तव्हांखे दावत ॾिनी वई आहे 12 जी राति करमपुर शरीफ़ में, ऐं 11 जे ॾींहुं दिलबराबाद शरीफ़ में, ऐं साईं मुंहिंजा 14 जे ॾींहुं सदुल्ला मलक फुलजी जे पासे में 14 जे ॾींहुं जो प्रोग्राम थींदो। इंशाअल्लाह बाक़ी कचहरी वरी उते कंदा। रब शल असांखे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। अहले सुन्नत जी मस्जिद आहे, उते पेशमाम पढ़े थो वल ज़ालिम, ऐं 11-12 खां झले थो, हुनजे पोयां निमाज़ थींदी या न, वज़ाहत कंदा महिरबानी। बाबा मूं वटि फ़तवा आहे जंहिंमें देवबंदी, बरेलवी, अहले हदीस ऐं अहले नजद सभिनी उलमा जी गॾियल फ़तवा आहे त जेको गैरिल मग़दूब अलैहिम खे गैरिल मग़ज़ूब अलैहिम वल ज़ालिन पढ़े थो त इन जे पोयां निमाज़ न थींदी। छो त इहो क़ुरान जे हरफ खे मटाए थो, क़ुरान जे हरफ खे मटाए थो। जेको क़ुरान जे हरफ खे मटाए उहो गुनहगार आहे। क़ुरान ग़लति पढ़े त उनजे पोयां निमाज़ न आहे पढ़णी। सम्झो था त अहले सुन्नत जे जमायत खे घुर्जे त अहिड़े इमाम जे पोयां न पढ़नि, ऐं बहितर आहे त इहो इमाम मटाए को ॿियो रखनि जेको अहले सुन्नत जो हुजे, जेको 11 वारे पीर खे बि मञण वारो, सोणे दस्तगीर खे बि मञण वारो हुजे, वलियन खे बि मञण वारो हुजे। अहिड़े इमाम जे पोयां निमाज़ पढ़। मन सरकुम अन यतकब्बल अल्लाह सलवातकुम फलयुअम्मकुम बिरकुम। मदीने वारे साईं फरमायो, जे तव्हां चाहो था त तव्हांजी निमाज़ अल्लाह ताला जल्दी क़बूल करे त तव्हां में जेको परहेज़गार हुजे न उन खे पंहिंजो इमाम बनायो। रब शल अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। रब शल असां सभिनी खे मदीने वारे साईं जे दर जी हाज़िरी नसीब फरमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला नबिय्यिना मुहम्मद وعلى آله وصحبه أجمعين. رب اغفر وارحم أنت خير الراحمين، وانصرنا اللهم أنت خير الناصرين، واحفظنا وأنت خير الحافظين. يا رب بالمصطفى بلغ مقاصدنا واغفر لنا ما مضى يا واسع الكرم. या अल्लाह हिन सारी जमात ते राज़ी थी। या अल्लाह पाठ शरीफ ते पंहिंजूं रहमतूं बरकतूं नाज़िल कर। हिन ॻोठ खे अमुन ऐं सुकून वारो ॻोठ बना। हिन ॻोठ जे रिज़्क़ रोज़ी में बरकतूं नाज़िल कर। हिन ॻोठ वारनि ते पंहिंजूं बरकतूं नाज़िल कर। या अल्लाह हिन ॻोठ जे अनाजनि में मेवनि में बरकतूं नाज़िल कर। या अल्लाह हिन ॻोठ वारनि खे पाण में मिठ ऐं मुहबत नसीब कर। इख़्तिलाफ़नि ऐं झगड़नि खां बचा। या अल्लाह हुज़ूर जी उम्मत जिते बि रहनि था तन सभिनी ते राज़ी थी। महबूब जे ग़ुलामनि जे हर ॻोठ ते पंहिंजूं रहमतूं बरकतूं नाज़िल कर। कर्ज़ वारनि जा कर्ज़ लाह, बीमारनि खे शिफ़ा नसीब कर, दर्दमंदनि जा दर्द दूर कर,
سائلن جا سوال پورا کر، مشکل زدن جو مشکلاتوں معاف کر، حاجت مندن جو حاجتوں روا کر. یا اللہ جے مشکل زدہ ہیں، یا اللہ جے حاجت مند ہیں، انہن جے حالت لطف و کرم کر. اساں ہتھڑا خالی نہ موٹا، پنجی محبت دے، پنجی معرفت دے، پنجو عشق عرفان دے. یا اللہ پنجے حبیب جی محبت نصیب کر، مدینے والے میر جو عشق عطا کر، حضور جے در جی غلامی نصیب کر. اسا سبنی کے مدینہ منورہ جی حاضری نصیب کر، حبیبن جے در جی حاضری نصیب کر، گنبد خضرا جی حاضری نصیب کر. یا اللہ ہن پورے مجمع تے پنجو برکت و رحمت نازل کر. یا اللہ حضور جی ساری امت تے کرم کر. یا اللہ سجا چھڑا خالی نہ موٹا. یا اللہ رزقن روزینن میں برکتوں نازل فرما، پرائی محتاجی کھا بچا، توکل نصیب کر. یا اللہ اساں کے تقوی توکل نصیب فرما. یا اللہ اوہے کم کرا جن میں تو راضی، تجھے حبیب راضی ہو جے. انہن کمن کھا بچا جن میں تجھی ذات ناراض ہو جے، تجھے حبیب جی ذات ناراض ہو جے. یا اللہ اساں کے انہیں رستے تے ہلا جے رستے جی پچھاڑی جنت جا باغ ہیں، جے رستے جی پچھاڑی تجھی رضا ہے. ان رستے کھا بچا جے رستے جی پچھاڑی جہنم دی باغ. ان رستے کھا بچا جے رستے جی پچھاڑی تجھو قہر و غضب آ. یا اللہ اساں جا ہتھڑا خالی نہ کر. یا اللہ اساں کے اوے کم کرا جے میں تجھی ذات بابرکات راضی ہو جے. ان اللہ و ملائکتہ یصلون علی النبی یا ایھا الذین آمنوا صلوا علیہ وسلموا تسلیما. اللہم صل وسلم وبارک علی نبینا محمد وعلی آلہ وصحبہ اجمعین. آمین آمین آمین. استغیث برحمتک یا ارحم الراحمین.